الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سل بني إسرائيل كم آتيناهم من آية بينة ومن يبدل نعمة الله من بعد ما جاءته فإن الله شديد العقاب. زين للذين كفروا الحياة الدنيا ويسخرون من الذين آمنوا والذين اتقوا فوقهم يوم القيامة والله يرزق من يشاء بغير حساب. كان الناس أمة واحدة فبعث الله النبيين مبشرين ومنذرين وأنزل معهم الكتاب بالحق ليحكم بين الناس فيما اختلفوا فيه وما اختلف فيه إلا الذين أوتوا من بعد ما جاءتهم البينات بغيا بينهم فهدى الله الذين آمنوا لما اختلفوا فيه من الحق بإذنه والله يهدي من يشاء إلى صراط مستقيم. أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يأتكم مثل الذين خلوا من قبلكم مستهم البأساء والضراء وزلزلوا حتى يقول الرسول والذين آمنوا معه متى نصر الله ألا إن نصر الله قريب. يسألونك ماذا ينفقون قل ما أنفقتم من خير فللوالدين والأقربين واليتامى والمساكين وابن السبيل وما تفعلوا من خير فإن الله به عليم. كتب عليكم القتال وهو كره لكم وعسى أن تكرهوا شيئا وهو خير لكم وعسى أن تحبوا شيئا وهو شر لكم والله يعلم وأنتم لا تعلمون. صدق الله العظيم. सवाल कर तूं बनी इसराइलिन खां केतिरियूं ॾिनियूं से असां इन्हनि खे निशानियूं वाज़े ऐं जेको माण्हू मटाईंदो अल्लाह ताला जे नेमतुनि खे बाद उन जे जो आयूं उन वटि पोइ बेशक अल्लाह ताला सख़्तु सज़ा ॾियण वारो आहे। सींगारियो विया उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन कुफ़ुर कयो दुनिया जी हयाती ऐं मज़ाक़ कनि था उन्हनि माण्हुनि ते जिन ईमान आंदो ऐं जिन तक़वा इख़्तियार कई इहे मथऊं हूंदा इन्हनि जे क़यामत जे ॾींहुं अल्लाह रिज़्क़ ॾिए थो जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जे। हुया माण्हू उम्मत हिकिड़ी पोइ मोकिलियो अल्लाह ताला नबीअनि खे ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ड्रिजारींदड़ ऐं नाज़िल फरमाई इन्हनि सां गॾु किताब खे हक़ सां ताकी फ़ैसिलो करे माण्हुनि जे विच में उन्हनि शयुनि में जो इख़्तिलाफ़ कयो इन में ऐं न इख़्तिलाफ़ कयो इन में मगर उहे माण्हू जो ॾिना विया इन खे बाद उन जे जो आया इन्हनि वटि चिटा दलील बग़ावत करण जे करे पंहिंजे दरमियान पोइ हिदायत कई अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खे जिन ईमान आंदो उन शइ जे लाइ जो इख़्तिलाफ़ कयूं इन में हक़ खां अल्लाह जे हुकुम सां उन जे हुकुम सां अल्लाह ताला हिदायत करे थो जंहिंखे चाहे सिधे रस्ते जे तरफ़। छा गुमान कयो तव्हां त दाख़िल थी वेंदो तव्हां जन्नत में हालांकि न आयो तव्हां वटि मिसाल उन्हनि माण्हुनि जो जेके गुज़री चुका तव्हां खां पहिरियों पहुतियूं इन्हनि खे तकलीफ़ूं ॾुखियायूं धोड़िया विया एतिरे ताईं जो चयो रसूल ऐं उन्हनि माण्हुनि जिन ईमान आंदो उन सां गॾु कॾहिं आहे अल्लाह जी मदद ख़बरदार अल्लाह जी मदद वेझी आहे। सवाल कनि था तोखां त छा ख़र्च कनि चो जेको कुझु ख़र्च कंदो तव्हां कंहिं बि भलाईअ खां पोइ पीउ माउ जे लाइ मिटनि माइटनि जे लाइ यतीमनि जे लाइ ऐं मिसकीननि जे लाइ मुसाफ़िरनि जे लाइ जेको कुझु कंदो तव्हां कंहिं भलाई खां पोइ बेशक अल्लाह इनखे ॼाणंदड़ आहे। फ़र्ज़ु कयो वियो आहे तव्हां ते क़िताल हालांकि इहो नापसंदीदा आहे तव्हांजे लाइ ऐं क़रीब आहे जो नापसंद सम्झो तव्हां कंहिं शइ खे हालांकि उहा भली हुजे तव्हांजे लाइ ऐं क़रीब आहे जो पसंदि कयो तव्हां कंहिं शइ खे हालांकि उहा बुरी हुजे तव्हांजे लाइ बे अल्लाह ताला ॼाणे थो ऐं तव्हां नथा ॼाणो।
सूरतुल बकरा उन जो 26हों रुकू ऐं आयत नंबर 210 खां आयत नंबर 216 ताईं सॼो मुकम्मल रुकू ऐं उन जो तर्जुमो तिलावत कयोसीं। मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे जो अल्लाह ताला पहिरीं आयत में फ़रमायो त बनी इसराइलिन खां यहूदियुनि खां सवाल कर त असां इन्हनि ते केतिरियूं नेमतूं कयूंसीं, केतिरा इन्हनि ते इनाम कयासीं, केतिरा इन्हनि खे चिटा दलील ऐं मूसा अलैहिस्सलाम जे हथ ते मौजा ॾिनासीं। मूसा अलैहिस्सलाम खे मौजा जो लठ फिटी करे त नांग पई बणिजी वञे ऐं इन्हनि जे लाइ समुंड में रस्ता पैदा कयासीं जो समुंड पार करे विया। इन्हनि जे दुश्मन खे ॿोड़ियोसीं ॾिसनि पिया, इन्हनि जे मथां ककरनि जी छांव कईसीं, इन्हनि ते मन ऐं सलवा नाज़िल कयोसीं। हाणे अल्लाह जी नेमत अल्लाह जी फर्मा बरदारी खे मटाए करे नाफ़रमानी में कुफर में मटाइनि था, इन खां वधीक केरु ज़ालिम थी सघंदो। ॿी आयत में अल्लाह ताला फ़रमाए त अहिड़नि माण्हुनि जे लाइ अल्लाह वटि सख़्तु सज़ा आहे, अल्लाह इन्हनि खे सख़्तु सज़ा ॾींदो जेके अल्लाह जे नेमतुनि खे मटाए करे उन जो इनकार ऐं कुफर था कनि। ॿी आयत में अल्लाह सी फ़रमायो त काफ़रनि जे लाइ दुनिया सींगारी वई आहे, दुनिया उन्हनि जे लाइ सींगारियल आहे, दुनिया खे तलब कनि था, दुनिया खे ॻोल्हिनि था ऐं अहले ईमान ते, मुत्तक़ीन ते, परहेज़गारनि ते इहे टोकूं ऐं ठठोलूं ऐं मज़ाक़ कनि था। पोइ इहे छा था चवनि त जेकॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी हुजे हा त असांजा सरदार, असांजा वॾा माण्हू उन जी ताबेदारी कंदा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कढ त ग़रीब, मिसकीन, ज़रूरतमंद, हाजतमंद माण्हू आहिनि, तंहिंजे करे तौबा नऊज़ बिल्लाह उन्हनि जे नज़रिए जे मुताबिक़ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे नबूवत खे सही न पिया सम्झनि। अल्लाह ताला फ़रमाए अहिड़नि माण्हुनि काफ़रनि जे लाइ दुनिया सींगारियल आहे, इन्हनि दुनिया ई सभु कुझु, दुनिया खे ई सम्झो आहे ऐं मोमिननि ते, मिसकीननि ते, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा ते मज़ाक़ूं कंदा हुआ, टोकूं कंदा हुआ, ठठोलूं कंदा हुआ ते ग़रीब ऐं मिसकीन इहे आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तस्लीम करण वारा। अल्लाह से फरमाया जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो इन्हनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा, मोमिननि, मुसलमाननि, मुत्तक़ीन, परहेज़गार इन्हनि खां जन्नत में आला मक़ाम में हूंदा, मथां दर्जे में हूंदा। अल्लाह से इन्हनि खे वॾो दर्जो ऐं आला मक़ाम अता फ़रमाईंदो। वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब, अल्लाह रिज़्क़ ॾे थो जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जी। माना अल्लाह जो कोई निगरान कोन्हे को जो उन खां पुछे त फलाणे खे एॾो रिज़्क़ छो ॾिनई, को पाबंदी लॻाएसि त हिन खे एतिरो ॾिनई, हिन खे एतिरो थोरो। अल्लाह जे मथां कोई आहे ई कोन मुहासिब, को रक़ीब जो उन खे को पाबंद करे, को उन खां पुछे, को सवाल करे। अल्लाह ताला जंहिंखे वणेसि बिना हिसाब किताब जे रिज़्क़ ॾेई छॾे। दुनिया में ॾिसो कई जेको आहे अरबनि खरबनि किरोड़नि में खेॾनि था, के त ॻभे ऐं मानी टुकर जे लाइ परेशान आहिनि। अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहे बिना हिसाब किताब जे रिज़्क़ रोज़ी ॾे थो। अल्लाह जे चाहत ऐं मंशा सां रिज़्क़ रोज़ी आहे। अल्लाह ताला फ़रमायो मा कान नास उम्मतन वाहिदा, माण्हू हिकिड़ी उम्मत हुया। पोइ अल्लाह ताला नबियनि खे मोकिलियो जॾहिं माण्हुनि में इख़्तिलाफ़ पैदा थी पियो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरमियान 10 सदियूं हिकिड़ी शरीयत ते गुज़रियूं। 10 सदियूं माण्हू हिकिड़ी शरीयत ते हुया ऐं नबियनि खे तस्लीम कंदा हुआ, उन्हनि जा अक़ाइद वग़ैरह ठीकु हुया, अल्लाह जी वहदानियत खे तस्लीम कंदा हुआ, इबादत कंदा हुआ। पोइ जॾहिं इख़्तिलाफ़ कयूं पोइ अल्लाह ताला नबियनि खे मोकिलियो त इन्हनि माण्हुनि खे सम्झाइनि, उन्हनि खे जेको आहे बिशारत ॾियनि जन्नत जी, इन्हनि खे जहन्नम खां डिॼारिनि। ऐं इख़्तिलाफ़ खां कयो बनी इसराइलिन इख़्तिलाफ़ कयो जिन खे अल्लाह ताला किताब ॾिनो। छो? बग़ावत करण जे करे, साड़ करण जे करे, पंहिंजी रियासत क़ाइमु करण जे करे, पंहिंजी बादशाही ऐं पंहिंजे जेको आहे रोबताब जे क़ाइमु करण जे करे बाज़ खे बाज़ ते बग़ावत कयूं, हिक ॿिए खे मारियूं, क़तल कयूं। पोइ अल्लाह ताला इन्हनि जे विच ईमान वारनि खे हिदायत ॾिनी जो उन्हनि निमाज़ क़ाइमु कई, रसूलनि जे दीननि ते क़ाइमु हुया, इख़लास उन्हनि जे दिलि जे अंदरि हुयो, ज़कात अदा कयूं, इख़्तिलाफ़ खां पासो करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॻाल्हियुनि ते हलिया। ॿी रिवायत में अचे थो फ़हदल्लाहु अल्लज़ीना आमनू लिमख़्तलफ़ू फ़ीहि मिनल हक़्क़ि बिइज़्निहि, अल्लाह ईमान वारनि खे हिदायत ॾिनी पंहिंजे अमुर सां
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया नहनुल अव्वलून वल आखिरून अल अव्वलून यौमल क़यामत असां पहिरियां बि आहियूं असां पोयां बि आहियूं असां क़यामत जे ॾींहुं पहिरियां हूंदासीं जन्नत में दाख़िल थियण जे हिसाब सां ऐं उम्मत में अचण जे हिसाब सां असां पछाड़ी वारा आहियूं आख़िरी आहियूं ऐं अल्लाह ताला असांखे हिदायत ॾिनी आहे तंहिंजे करे अल्लाह ताला फरमायो त मोमिननि खे अल्लाह ताला हिदायत ॾिनी आहे। कीअं मोमिननि खे अल्लाह ताला हिदायत ॾिनी उम्मत मुहम्मदिया खे त यहूदिन चयो त असांजो ॾींहुं इबादत जो आहे छंछर जो उन्हनि जे दरमियान अल्लाह ताला हिदायत ॾिनी मुस्लमाननि खे जो मुस्लमाननि जुमे जे ॾींहुं खे इबादत जो इज्तिमा जो ॾींहुं वरितो। नसारनि चयो त असांजे इबादत जो ॾींहुं आचर आहे। पोइ अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे हिदायत करे जुमे जो ॾींहुं अता फरमायो। ऐं क़िबले में यहूदिन ऐं नसारनि इख़्तिलाफ़ कयो। नसारनि मशरिक़ खे क़िबलो बणायो यहूदिन बैतुल मुक़द्दस खे क़िबलो बणायो। अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे हिदायत ॾिनी जो बैतुल्लाह क़िबलो बणाए ॾिनऊं। ऐं किन माण्हुनि निमाज़ में इख़्तिलाफ़ कयो। निमाज़ में कीअं इख़्तिलाफ़ कयूं त हिकिड़ा रुकू कंदा हुआ सजदो न कंदा हुआ ऐं कुझु वरी सजदो कंदा हुआ रुकू न कंदा हुआ। कुझु निमाज़ पढ़ंदा हुआ ॻाल्हाईंदा हुआ कुझु निमाज़ पढ़ंदा हलंदा हुआ। पोइ अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया जे मोमिनीन खे हिदायत अता फ़रमाई जो निमाज़ इन तरीक़े सां उहे अदा कनि था। ऐं रोज़नि में बि कुझु माण्हू ॾींहं जो रोज़ा रखंदा हुआ कुझु जेको आहे बाज़ खाधनि खां रोज़ो रखंदा हुआ कुझु वरी जेको आहे राति जो। पोइ अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे हिदायत फ़रमाई जो इन्हनि खे इन अंदाज़ सां रोज़े रखण जो हुकुम थियो। ॿियनि माण्हुनि इख़्तिलाफ़ कयो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में। यहूदिन चयो त इहो यहूदी हुयो नसारनि चयो त इहो नसारो हुयो। अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हनीफ़ मुस्लिमा बणायो हो ऐं उम्मत मुहम्मदिया खे हक़ वारो दग अल्लाह ताला वठरायो। अॻिते अल्लाह ताला फरमाए अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह छा तव्हां गुमान कयो आहे त तव्हां ईअं जन्नत में दाख़िल थी वेंदव। अॻियनि माण्हुनि वांगुरु तव्हां खां इम्तिहान न थींदो। अॻियनि माण्हुनि खे तकलीफ़ूं आयूं ॾुखियायूं आयूं इन्हनि ते ज़िलज़िला वांगुरु इन्हनि खे धोड़ियोसीं। रसूल आहे उन सां गॾु मोमिन चवनि पिया त अल्लाह जी मदद कॾहिं ईंदी। अल्लाह ताला फरमाए त मदद क़रीब आहे। इहो अहज़ाब वारे ॾींहुं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा अल्लाह ताला उन्हनि खे आज़मायो। ॿी रिवायत में अचे थो त अल्लाह ताला अख़बरुल्लाहुल मोमिन अन दुनिया दारो बलाइन मोमिन जे लाइ दुनिया इम्तिहाननि जो घरु आहे। अल्लाह उन में आज़माईंदुसि त उहो जेको आहे मसतहुमुल बासा वद्दर्रा उन्हनि खे फितना तकलीफ़ूं बीमारियूं ईज़ा माण्हुनि जो ईज़ा ईअं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़े मौक़े ते साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदद जी दुआ नथा घुरो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां खां पहिरियों जेके माण्हू हूंदा हुआ उन्हनि खे काराही रखी करे हिन फणी ॾियण वारी जॻह खां ही जो ॿ अधु कंदा हुआ त पेरनि ताईं चीरे छॾींदा हुआ। अॻियनि उम्मतुनि में त एॾा इम्तिहान आया तव्हां ते कहिड़ा इम्तिहान आया आहिनि। हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे मुक़ाबले में असां जेके मौजूदा दौर जा मुस्लमान आहियूं असां ते कहिड़ो इम्तिहान आयो आहे। असांखे इस्लाम जे करे कहिड़ी तकलीफ़ आई आहे काई बि तकलीफ़ कोन आई आहे। अॻियनि उम्मतुनि खे काफ़र ही कंदा हितां फणी वारी जॻह ते हिते कर्ट रखी करे कारा रखी करे कटे क़दमनि ताईं विचों सॼो ॿ अध करे उन्हनि खे फिटो कंदा हुआ। अल्लाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए वयुमशतु बि अमशातिल हदीद ऐं लोहियूं फणियूं खणी करे जिस्मनि खे उन्हनि जेके ही फणी ॾींदा हुआ जो जिस्मनि तां खल जुदा थी वेंदी गोश्त जुदा थी वेंदो हो। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे जेको आहे फ़तह वारो मामिलो फतूहात थींदियूं जो सना खां हज़र मौत ताईं माण्हू निकिरंदो कहीं बघड़ इन्हनि जो ख़ौफ़ न कंदो इस्लाम जी फ़तह थींदी पर तव्हां तकड़ न कयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे ईअं अल्लाह ताला फरमाए तव्हां ते इम्तिहान कोन आयो आहे जो अॻ ई तव्हां ईअं था चओ त बसि असां ईअं जन्नत में हलिया वेंदासीं आज़माईंदासीं तव्हांखे तकलीफ़ुनि सां। जीअं हिकिड़ी ॿी रिवायत में अचे थो पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नल्लाह ला युजर्रिबु अहदकुम बिल बला अल्लाह तव्हांखे इम्तिहान वठंदो आज़माईंदो जीअं तव्हां सोन खे बाहि में विझी ॻारे करे उनखे ठाहींदा आहियो
पोइ तव्हांजे ईमान जो इम्तिहान ईअं थींदो जीअं सोन खे भट्टी में पचाए करे ॻारे करे पोइ उन मां हिकिड़ो ख़ालिस सोन थींदो आहे, ॿियो सड़ी वेंदो आहे। अलाह तव्हांजे ईमान जो ईअं इम्तिहान वठंदो जो आज़माए आज़माए पोइ सोनो वांगुरु ख़ालिस थी करे सोना बणिजी वेंदो। ईअं इम्तिहान थींदो, पोइ जन्नत में वेंदो। अॻिते अलाह ताला फरमाए त सवाल कनि था तोखां त छा ख़र्च कनि ऐं कंहिं ते ख़र्च कनि, केतिरो ख़र्च कनि, कंहिं ते ख़र्च कनि, कहिड़ी शइ ख़र्च कनि। अञा ज़कात जो हुकुम नाज़िल न थियो हो, पोइ इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कंदा हा सदक़े वग़ैरह जे बारे में। पोइ अलाह ताला जवाब इरशाद फरमायो जेको कुझु तव्हां ख़र्च कयो फलिल वालिदैन, पीउ माउ जे लाइ ख़र्च कयो, उन्हनि ते ख़र्च कयो। वल अक़रबीन, मिटनि माइटनि ते, रिश्तेदारनि ते माण्हू जेकॾहिं ख़र्च करे थो उन खे 2 सवाब मिलनि था, हिकिड़ो रिश्ते नाते ॻंढण जो, ॿियो जेको आहे सदक़े वग़ैरह जो। वलियतामा, यतीमनि ते ख़र्च कयो, मिसकीननि ते ख़र्च कयो, मुसाफ़िरनि ते ख़र्च कयो। अलाह सी फरमाए जेको कुझु तव्हां कयो था अलाह जे इल्म में आहे, अलाह ताला उनजो तव्हांखे बदिलो ॾींदो। इहो सवाल कयूं, पोइ अलाह ताला जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह से इहो जवाबु ॾिनो। आख़िरी आयत में अलाह ताला फरमायो त तव्हां ते किताल फ़र्ज़ु कयो वियो आहे, हालांकि तव्हां इन खे नापसंद था सम्झो, किताल, लड़ाई, जिहाद, पर अलाह सी फरमायो इहो इन में तव्हांजे लाइ भलाई आहे ऐं तव्हां जंहिं शइ खे भलो सम्झंदा आहियो हालांकि उन में तव्हांजे लाइ बुराई हूंदी आहे, अलाह खे इल्मु आहे, तव्हांखे इल्मु न आहे। अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोमिननि खे मके में तौहीद जो हुकुम कयो, निमाज़ जो हुकुम कयो, ज़कात जो हुकुम कयो ऐं माण्हुनि सां किताल खां रुकिजी पवण जो हुकुम कयो। जॾहिं मदीने में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत करे विया पोइ अल्लाह ताला किताल बि मुक़ररु कयो, फ़र्ज़ु कयो ऐं जेको आहे जिहाद जो हुकुम बि कयो। पोइ वरी थोरो जिहाद में तकलीफ़ हुई, किताल में तकलीफ़ हुई, दिलि नफ़्सनि खे इहा ॻाल्हि न पई वणे। पोइ अल्लाह ताला फरमायो तव्हांखे इहा नथी वणे पर तव्हांजे लाइ इन में फ़ाइदो आहे, फुतूहात थींदियूं मुल्कनि जूं, गनीमत तव्हांखे मिलंदी, शहादत मिलंदी ऐं क़रीब आहे जो तव्हां का शइ खे भलो सम्झो पर इहा तव्हांजे लाइ बुरी हुजे, जो जिहाद खां वेही रहो, न तव्हांखे गनीमत मिलंदी, न तव्हांजे लाइ अलाइका फ़तह थींदा, न तव्हांखे शहादत मिलंदी, तव्हां ईअं वेही रहंदो। अलाह साईं तव्हां ते जिहाद खे फ़र्ज़ु कयो आहे, हालांकि तव्हां इन खे नापसंद सम्झो था। 1-2 हदीसूं इन जे मुतालिक़ पोइ जिहाद जे मुतालिक़ पढ़ी करे पोइ इजाज़त था वठूं। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अर्ज़ु कयो वियो साईं अमलनि में कहिड़ो अमल अफ़ज़ल आहे? फरमाया अल ईमान बिल्लाह, अलाह ते ईमान आणणु, व जिहादिन फ़ी सबीलिल्लाह, ऐं जिहाद फ़ी सबीलिल्लाह अमलनि में अफ़ज़ल अमल आहे। पोइ वरी सवाल कयूं साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿीहर सवाल कयूं त अयुल आमाल अफ़ज़ल, अमल कहिड़ा भला? फरमायो अलाह ते ईमान आणणु, उन जे रसूल ते ईमान आणणु। पोइ फरमायूं जिहाद फ़ी सबीलिल्लाह, पोइ फरमायूं त हज मबरूर, क़बूल पियल हज, इहो बि अफ़ज़लुल आमाल आहे। हाणे हज जी बि मौसम आहे, जेके विया आहिनि अलाह ताला उन्हनि जे अमलनि खे क़बूल फ़रमाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया आमाल में निमाज़ पंहिंजे वक़्त ते पढ़णु, जिहाद फ़ी सबीलिल्लाह करणु, इहो वॾो जेको आहे अलाह ताला वटि मक़बूल तरीन कमु आहे। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, आख़िरी हदीस आहे, फरमायूं त ला फ़इन मक़ाम अहदिकुम फ़ी सबीलिल्लाह अफ़ज़लु मिन सलाती फ़ी अहलि बैतिही 60 आमन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तव्हां मां को हिकिड़ो पंहिंजे जॻह ते रही करे अलाह जे रस्ते में निकिरी थो वञे, ओहो घर में 60 साल निमाज़ूं पढ़ंदो रहे, जिहाद में हिकिड़े ॾींहं जी इहा वधीक उनजी इबादत आहे। 60 साल निमाज़ूं पढ़े, होॾो जिहाद जी हिकिड़ी राति या जिहाद जो हिकिड़ो ॾींहुं। जिहाद ते तमामु वॾियूं हदीसूं आहिनि जेके 5-8 सफ़नि ते मुश्तमिल आहिनि, पर अलाह ताला असांखे जिहाद जी हक़ीक़त खे सम्झणु ऐं उनजो शौक़ु अलाह साईं असांजे दिलि में पैदा फ़रमाए। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन तफ़सीर में लिखियलु आहे जेको माण्हू मरी वियो उन जे दिलि में जिहाद जो शौक़ु पैदा नथो थिए, इहो मुनाफ़िकी जे हिकिड़े हिसे ते मरी वियो। अलाह ताला असांजे दिलि में जज़्बा जिहाद जो शौक़ु पैदा फ़रमाए। अलाह ताला असांखे शहादत वारी मौत नसीब फ़रमाए। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा अहदिना फ़ीमन हदैत व आफ़िना फ़ीमन आफ़ैत व तवल्लना फ़ीमन तवल्लैत, बारिक लना फ़ीमा आतैत व क़िना शर्र मा क़ज़ैत, फ़इन्नका तक़दी व ला युक़ज़ा अलैक या फ़ातिरस समावाति वल अर्ज़ तौलिना फ़िद दुनिया वल आख़िरति वफ़ना मुस्लिम वहक़ना बिस्सालिहीन। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहिल बैत अजमईन बिरहमतिका ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।